गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। वो गड्डाइण त काने जो हां कढंदी मां वींदस, जरूर वींदस मां। छोजे छोरी तू मुझे तू मुझे पागल मुझे ये हालत की हुई है सर में दर्द है आया तो क्या लगो निकाल था। अदी तू खुश है? केड़ी खुश है आदा जडे का बुधियो तम ते शम्मी के तो घर में विहारियो तडे का सफा लूण थी पई आया। अदी शम्मी के राह मु दोह कयो के रहे शम्मी रत है असांजो उहा जे नसरू वट रहे त भले प्यारे वट रहे त डोहा इंसाफ तो कोने यो। इने रोला करन के थुकणी घर मा कढोस न त कंदी सजो वेड़ो किनो ता चंगा जे ही कयो न त पो बेन ते केड़ो डोहा। शर्मा समझा तो पर तू समझी तो वो मां भी समझा तो पर वडो मसलो उन मथ विजण जो कंहिंजो कम आ तुंजो या मुंजो असांजी ड्यूटी आ। अवां पंहिंजी ड्यूटी खां शायद बेखबर आयो रुगो समझोता पैसा कमाइणा आहिनि। अच्छा तू आई आज किए मासी ने चिका चिके आंदो थई। हाँ मासी मां खास शम्मी सां मिलण आई आहियां। शम्मी में तुझो केड़ो कम? मासी शम्मी दुखायल आहे पुछां त एड़ो छा कयो थई जो इनके धरती भी जाए नथी दे। मां तो छोरी के घणो ही समझायो आदा पर नथी मुड़े नंढड़ी त कोने जो पलो में बधी छड्यास तो वो असा के विच में बुछड़ो छो था कयो भेण। भला जे करे शम्मी के उन प्यारे रहायो त नाज़ण उन जे लाइ विढ़ंदो त कोन लड़ंदो त कोन। भेण हाणे मां वधीक बुछड़ो थियण नथो चाहे अगे घणो बुछड़ो थियो आहे ऐं बुछड़ो थियो आहियां सिर्फ तुंहिंजे करे भेण तुंहिंजे करे। पर अदा मां तो कोन थो नथ वेहंदस इन ज़रीना सां। ज़रीना बि आखिर करे छा छा करे ज़रीना उहा बि प्यारे जे वस जीअं मुड़ुस चवंदुसि उहा त ईअं ई कंदी न। बाबा मां घणो ई माठ में आहियां वधीक हाणे मां कोन सम्झुसि घणो ई मूं सठो तव्हां ॼाणो तव्हांजो कमु वधीक मूंखे बुछड़ो न कयो त बहितर सम्झो। हा जे ॿिनि बाहिनि में अचे फाथो आहे मूंखे कहिड़ो लाचार तव्हांजे इन्हनि मसइलनि में पवण जो। हा भले मासी। हाँ वाह खैर होगी। वाह वाह शाबाश थी अबा ये लड़ी न लियो पाती न पुछण आए त छमी केड़न हालन में आ। भली आई जी आई मुंहिंजी अखियुनि ते बाक़ी छमीअ खां पुछण ऐं ॾिसण छा अची कयांस उहा छमी ॿी हुई मासी हीअ छमी ॿी आ। हाँ छा में ॿी आ ॿुधाए त सही। मासी हीअ उहा शमी आहे जंहिंखे अवां हर हाल में बर्दाश्त कंदा हुयव ऐं हाणोकी शमी उहा आहे जंहिंखे अवां घर मां लोधे कढियो आ। अलाणा मवालीअ ते चवण ते उहा मुंहिंजो जिगर आ मां हुन जे लाइ तड़पी आहियां मूंखे त प्यारी आ न। पर मूंखे हाणे उहा प्यारी नाहे मुंहिंजो हाणे उन सां को बि वास्तो कोन्हे ऐं हा नकी मां उन सां वास्तो रखण चाहियां थो। वो निभागी छोरी तुझे करे दरपदर थी जा तुझे करे रुलिया। अबा वो बार भी तो तुझो अथस न तोखे शमीअ सां शादी करणी पवंदी। छाजो बार छाजी छमी नको बाबा मुंहिंजो उन सां को बि वास्तो कोन्हे को न ॿार सां न छमीअ सां। छाजो मुंहिंजो ॿार आ तूं त गीचे में पई थी पई माई। अगु त तूं तैयार हुए न बा मिनथू मेड़ियूं पे कयई ओ अबा हाणे तो मां संग चटी भी कोन थी घुराए। ओ अबा छमीअ खे पाहजो कर न त मरी वेंदी तानन तुनकन। अबा लोक जा मेहणा ताना बर्बाद करे छॾींदसि। अबा किनी भी त तो कई न हाणे पंहिंजे सिर ते खण भी तूं न माई अॻे वारी ॻाल्हि ॿी हुई हाणे हूअ सभु लीका लताड़े आई आहे मां उन सां शादी नथो करे सघां। महिरबानी करे तूं हितां हली वञ
मूंखे तंग न कर वधीक। ज़फर मां त वञा थी पई, पर तुंहिंजो इहो जवाब सही कोन्हे को। कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ, तोखे शमीअ सां शादी करणी पवंदी, छो त शमीअ जे बर्बादीअ जो हुन जे ज़िंदगीअ खे डावाडोल करण वारो तूं आ तूं। जे तो में सच्चाई हुजे न त तूं सिर ॾे, पर तो असांखे मिसकीन समझी असांजे इज़त सां खेॾियो आहे। तूं भाउर बणिजी गुल जी रस चूसे निपोड़े फिटी करे बर्बाद करे हाणे चई थो पियो त मुंहिंजो हे जवाब आहे। इहो जवाब सही कोन्हे, सोचे छॾजांइ। गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। अबे जी सगी ज़ाल सदको वञाए। अरे बक बि खणी कहिड़ो कमु फाथो थी? नंढड़ो अर्ज़ु खणी आयो हां अमर जी अदालत में, अल्लाह कंदो त क़बूल पवंदो। हाणे बकंदे त ख़बर पवंदी न त कहिड़ा अर्ज़ अथई कहिड़ा हुकुम अथई। अर्ज़ु इहो आहे त इहा जेका पंहिंजी अज़रा इने के छॾे सां पढ़ो न कराई थू खटा छा कंदासीं पंहिंजे घर मरे। बाक़ी जेकॾहिं ॿेर घर में हुजे त भींडबो न खे हणबो। पंहिंजे घर में ॿेर बीठी आहे, परावन दरंदे भींड छा लाइ थी मूंखे हणाई। अमड़ ही सफ़ा जीजल ही जिगरी मुंहिंजो अमा। इहा जेका तुम्हारी भाइटी मामे जी धीउ सॻो मामू अथम, लोड़ी मां थोरी लधो मामो आहे मुंहिंजो। नहीं धीउ आहे न, सॻी धीउ गज़ालड़ी गिलासड़ी, इन सां मूंखे फिट करा। भले मुड़सा मौत पर अरे वो अज़रा मां ज़िद ते पई वठां, ज़िद ते त इन्हे जो गाटो निवाया निभागे ज़फर जो। बाकी मौत पर मुड़सा त तोखे मां परणा आया, माण्हू मांखे दुकान आणंदा। मवाली सॼो ॾींहुं मोह पियो आहे उते मकान में, सो मां शहज़ादी भाटरी पंहिंजी अधे जी धीउ उहा वठी तुंहिंजे हवाले कयां। सॼी ज़िंदगी न्याणी पई मूंखे पिटे। सफ़ा चरियां तूं वठी वेंदी या मैं वठी वेंदोमांसि। पण बि मूंसां तोसां थोरी पण बि। तुंहिंजो रुगो कमु एतिरो आहे जो तूं रुगो चईसि त तूं अलण सां शादी कर, उन खां बाद में जे मूंसां शादी कंदी त बकाया कमु मुंहिंजो आहे। तुंहिंजूं इहे यारहें वारियूं ख़बरूं ख़तम टिणिम, ठीकु आहे। मां हुनखे चवां त तोसां शादी करे बड़े ॿुॾी मर, न मां हुनजे पीउ सां ॻाल्हायो न मां सां ॻाल्हायो। सिधो सो हुन घर आए महिमान न्याणीअ खे चवां त तूं मुंहिंजे पुट सां शादी कर। छो तो मांखे ॿुॾण जहिड़ो करे ईंदो आहे भवानी। पाण त होश में न आहे, मुंहिंजा बि तो होश ख़तम करे। ॿारनि पटिया नयूं ॻाल्हियूं नवां सबक़ ॾींदे वमा अॼुकल्ह नेट ते जेका कंप्यूटर वारी नेट आहे उन में निकाह पिया था। मां पाणे वञी वठंदुसि भॼी हुननि खां तूं रुगो चवीसि बस। अरे अब्बा शादियूं निकाह विझण का गुॾे गुॾीअ जो खेल न आहे जो मां वञी हुननि खां सोचे वठां। जेसीं ताईं छमीअ जो कहे काम में न थींदो न तेसीं ताईं तुंहिंजी शादी कोन थी। न चवंदसि मां कंहिंखे बि संग जे लाइ। हर को न्याणी पंहिंजी सोचे सम्झी ॾींदो आहे। ईअं को डिंगरनि ते उछलींदा था वतन, छा न्याणियूं माण्हू त तोखे ॾींदा। त पोइ शमी सफ़र खे ॾेई छॾ न, असां हज़रात हथ खयो। उही भग शमीअ ते सफ़र जो आहे, तकड़ो पढ़ाईसि, ताज़ो ताज़ो तकड़ो निकाह विझाईसि। प्यारे जे घर जीअं वेठी आहे न, मुलो घुराए ॿ लफ़्ज़ पढ़ाए ॾेई छॾीसि। हा कढीसि घर मां तकड़ो कढीसि। त पोइ तूं हिम्मत कर न, मां ज़ाइफा माण्हू छा कंदीसांसि, कहिड़ी बंदूक हणंदीसांसि, विढ़ंदीसांसि। पंहिंजी ॿार मर्द थी वियो, ॿार बि त उन्हे जो अथसि न शैतान जो। खणाइसि बि उन्हे खे सिर ते। पोइ तुंहिंजो हुकुम खपे, पाण हे अधे खां मां कीअं बि करे तोखे गज़ालायो संग वठी थी ॾियां पई। ये सीन था जे न तन मुंहिंजो नालो ई सदोरी न आहे।
तोखे त अलाह ॾियारियो आहे, मां पाण तोड़े पिया चङो जो हिते ई मिली वई। जमादार ख़ैर त आहे न? मिड़े ख़ैर आहे, वो शमी खे घरों कढी छॾियो अथनि, सा मूं वटि अची रही आहे। पोइ मां छा कयांसि? जेको तोखे करणो हुयो न सो मूं कयो आहे। सॼे राज जी फिट खणी मूं न्याणी खे पनाह ॾिनी आहे। हाणे महिरबानी करे पंहिंजी खे वठी वञ। नको जमादार, अहिड़ो बि वास्तो कोन हो जो घर ड्राहे पट कयां। अहिड़ी किनी रन खां त ईअं चङो आहियां। तो लाइ कशाला कढी हित पुगी आहे। सॼी घड़ी बाबाद खे ख़बर आहे, ॿार बि तुंहिंजो आहे। हेकारी कयो हलंदी वते थी, चङो आज पंहिंजो करीस। इन में अलाह बि ख़ुशि, रसूल बि ख़ुशि। नको जमादार, न इहो ॿार मुंहिंजो आहे, न वरी इहा शमी मुंहिंजी आहे। ज़फ़र ज़फ़र ही तूं चवीं छा पियो? हा जमादार, मां सच थो चवां। उहो वक़्तु ॿियो हो, उहा शमी ॿी। जमादार, इहा चरियाई हिकु भेरो हर माण्हूअ जे मथे में वेहंदी आहे। पोइ को कोड़कीअ में फासे, को छुटी वञे, सो रब खणी छॾायो। अदा जमादार, वरी फासण लाइ तयारु न आहियां। अड़े पाण मारे विझंदी खून पवंदई ॻिचीअ में, उपड़ंदी कोन पाप पवंदई। बूर मरी वञा। जमादार, मुंहिंजी जान जवान धी वेठी आहे ऐं आऊं शादी कयां। इहो तूं अॻु में सोचे कदम खणी आ न। चयमि न त जवानीअ में हिकिड़ो भेरो माण्हू अहिड़ी चरियाई ते चढ़ंदो आहे। मुंहिंजी तोब मुंहिंजी ज़ारी, जिंद छॾियो रुगो तव्हां मिट असांजी। छो अदा परेशान आहीं? मां बि आख़िर हिन घर जी भातियाणी आहियां। कुझु मूंसां बि और अज़रा कुझु चयो अथई, अज़रा ॾुखायो अथई न? हा न, मां सम्झी वयसि। अदा, अज़रा तोखे मां परिचय ॾियां, पोइ तूं मूंखे मिठाई खाराइजां, मावटनि जा पकोड़ा बि वठी ॾिजां। कुझु त ॻाल्हाए न। मां हिन घर में पनाह सही, पर भातियाणी त आहियां न। मां सम्झाईंदसि अज़रा खे। ए छोकरी, मां माण्हू आहियां उल्टी खोपड़ी जो। मूं तोखे हिते बर्दाश्त कयो आहे, इहो ई काफ़ी आहे। वधीक हुजाए तो थियण जी कोशिश न कर। मां तुंहिंजो पाछो बि अज़रा जे मथां पवण कोन ॾींदुसि। छो अदा, मां एतिरी निदोरी या निभागी आहियां छा?